सदा जो साथ आ पंहिंजो सलामत उनखे रखंदा सी जीअं पोइ तव्हां मुंहिंजी वतन दोस्त जिदोजहद हिकिड़ो नंढड़ो मुख़्तसिर सलाम आहे कल्ह रस्ते में ईंदे बि लिखियो आहे साथी तुंहिंजी महिनत खे वतन दोस्त सलाम ओ वतन दोस्त सलाम साथी तुंहिंजी महिनत खे वतन दोस्त सलाम वतन दोस्त सलाम मज़दूरनि सां मोहबत खे वतन दोस्त सलाम वतन दोस्त सलाम जानी केॾो खोड़ियो तो पंहिंजो खून विलोड़ियो तो जानी केॾो खोड़ियो तो पंहिंजो खून विलोड़ियो तो अहिड़े जोश जुरत खे वतन दोस्त सलाम वतन दोस्त सलाम वतन दोस्त सलाम जेके जग जा दाता आहिनि जेके जग जा दाता आहिनि जिन जा नीह जा नाता आहिनि ओ जिन जा नीह जा नाता आहिनि हर हिक हारीअ पोरियत खे हर हिक हारीअ पोरियत खे वतन दोस्त सलाम चो वतन दोस्त सलाम सलीब गुल जा साथियड़ा सलीब गुल जा साथियड़ा तूफ़ाननि में रोशन दियड़ा तुंहिंजी आला अज़मत खे सलीब गुल जा साथियड़ा तूफ़ाननि में रोशन दियड़ा तुंहिंजी आला अज़मत खे वतन दोस्त सलाम वतन दोस्त सलाम ये तुझे पोरे दिए पोरे जवान जी वतन दोस्त जिदोजहद वाह चाचा वाह अल्लाह खुशी करे स्पीकर तो डाला जो तो बंद दियो सभिनी जे दिल ये थी चवे ही प्रोग्राम जारी सारी हुजे पर हर कंहिंखे वञणो बि आहे मानी बि तयार आहे मां आख़िर में पंहिंजे महिरबान दोस्त वतन दोस्त मदर फेडरेशन के मरकजी सदर एडवोकेट जमशेद फैज के गुजारिश कंदुसि तो वचन जनाब जमशेद फैज साहब गुलशन साईं जी मुझा स्टेज ते वेठल मोजिस अगवान कामरेड अब्दुल्ला खटियान चेयरमैन वतन दोस्त मजदूर फेडरेशन कामरेड गुलशेर शर साहब रईस फासिम मोहम्मद लखन कामरेड लखमीर
गुलाम सरवर अब्बासी, जवाहर साहब ऐं असांजो असिस्टेंट डायरेक्टर लेबर जो अतर साहब, जॉइंट डायरेक्टर साहब असांजो, ऐं ॿिया सभु सॼी सिंध खां यूनियन जा अॻवान, जनरल सेक्रेटरी, उहिदेदार ऐं मज़दूर सभ जा नाला वठणु मुमकिन न आहे। तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। हक़ीक़त में तव्हांजी इंतज़ामिया कमेटी खे मां मुबारकबाद ॾींदुमि। तमामु कामयाब जलसो, बहितरीन प्रोग्राम कयो ऐं काफ़ी मुक़रर हिन स्टेट तो ॻाल्हाए विया ऐं थोरे अरसे में इहा स्टेट सेक्रेटरी जो ॿियनि जी क़ाबिल तारीफ़ आहे। ऐं अदीब साईं जी ज़िंदगी ते, उनजे सियासी पहलू ते, उनजी जदोजहद ते, उनजी ट्रेड यूनियन जी जदोजहद ते हर हवाले सां हिकु राय अची विया। ऐं मां सम्झां थो हिन महिल मुंहिंजे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो मुश्किल इहो थींदो आहे मां सिर्फ़ु तव्हांखे वधीक वक़्तु न वठां, सिर्फ़ु इहा दावत ॾियां त मानी तयारु आहियां ठहो। बहरहाल 10 मिनट सिर्फ़ु तव्हां वटि अजीज साईं हिकिड़ी किरदार जे लाइ तो मुंहिंजो ज़ाती तालुक़ जी कामरेड हैदर जो ॻाल्हि कई। सन 93-94 खां वठी हो शागिर्दी ज़माने खां वठी असां हुन सां गॾु हुयासीं। जिथे बेड़ाको थींदो, जिथे प्रोग्राम थींदो, असां ईंदा हुआसीं, उनखे ॿुधंदा हुआसीं। ऐं असांखे बि हेॾी लेबर जदोजहद ते ऐं लेबर वकालत ते बि उहे जेके तहरीस ॾियण वारा हुआ ऐं इनकरेज करण वारा तूं कामरेड हैदर जो आहे, अज़ीज़ अब्बासी आहे। ऐं मां ज़ाती तरह ॼाणा थो त अज़ीज़ साईं हर प्रोग्राम में, हर ग़रीब के सद ते, हर हारी जे प्रोग्राम में, ये न तो सिर्फ मजदूर पर हारी जे प्रोग्राम में भी, हर समाजी प्रोग्राम में अदीब साईं हिकिड़ो थेलो हूंदो ऐं वो हमेशा पहुचे। न पुछे असां खां त मूंखे गाॾी करार ॾियो, न पुछे मूंखे तव्हां मूंखे जहाज जी टिकट ॾियो, बस ते, हाईएस ते, वेगन ते, जीअं उनखे सभु मिलियो उहो पहुची वेंदो। मूंखे ॻाल्हि यादि आहे, मुंहिंजी पंहिंजी घड़ी ते नज़र आहे, तव्हां ज़्यादा 10-15 मिंट वधीक टाइम न वठंदुमि। हिकिड़े ॾींहुं उन मूंखे चयो त मूंखे लाॾकाणे जल्दी वञिणो आहे, महिरबानी करे मूंखे फलाणे हंधि ते ड्रॉप कर। मां उनखे ऑफर कई, अदीब साईं तोखे मां पुॼाए अचां, पर हुन चयो त न, इनखे मुंहिंजी ज़रूरत न आहे, मूंखे तूं पंहिंजे हंधि ते ड्रॉप कर। मां जॾहिं उनखे छॾियो त मां थोरो अॻिते वधण खां पोइ मूंखे ॻाल्हि यादि आई त मां अदीब साईं खे पुछां, अदीब साईं तो वटि किरायो आहे? तव्हां यकीन कयो, मां जॾहिं वापसि थी उनखे पुछुमि त मां मुस्कुराए, मां सम्झी वियुमि त शायदि हिन वटि किरायो बि न हो। पर मां उनखे पुछियो, वो बाद में पुछियो त तव्हां कीअं पहुचो आहे? चयो मां पहुची वञा, पोइ कंहिंखे कॉल कयां, असां किरायो था पियूं। ॻाल्हि दरअसल इहा आहे, इहो तमामु हिकिड़ो नबियनि जे सुनो जो किरदारु आहे, दरवेशनि जो किरदारु आहे। इहो जो सबूत आहे त कंहिं सियाणे चयो आहे जॾहिं तव्हां इहो ॾिसणु चाहियो त को शख़्स केतिरो अमीर आहे त तव्हां इहो न ॾिसो उनजा सिका घणा, इहो ॾिसो उनजी वफ़ात खां पोइ उनखे उनजे लाइ रोअण वारा केतिरा, उनजा सिका न ॻणियो जेके उहो छॾियो। इहो ॾिसो उनजी वफ़ात खां बाद में उन खां पोइ जेके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आहिनि उनजे अखियुनि में केतिरा ॻोड़। ॻाल्हि दरअसल इहा आहे, उहो वॾो विद्यालय हो, वॾी यूनिवर्सिटी। मां पहिरीं दफ़ा लाड़काणे न आयो आहियां, उन सां गॾु बीह करे मुंहिंजे ख़्याल में डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल आहे, कई साल पहिरीं असां तहरीक में शामिल थिया आहियूं, ईंदा रहिया आहियूं। लेकिन बहरहाल मां जीअं उनखे ॾिठो ऐं असांखे अलाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए त अज़ीज़ इज़्म जेका आहे, अज़ीज़ इज़्म आहे हिकिड़ी। 24-25 साल जी वकालत जे अरसे में मां बदल ख़ुदि मूंखे मौक़ो मिलियो पंजाब में, कराची में, हैदराबाद में, ॿियनि जॻहनि ते। पर सची ॻाल्हि आहे, मां हिते तव्हांखे गवाही ॾियां थो, उनजे मयार जो, उनजे किरदार जो, उनजे शऊर जो, उनजी फ़याज़ी जे लेवल जो न मूंखे सियासी लीडर मिलियो, न मूंखे लेबर रहनुमा मिलियो। बाक़ी हिकु चीज़ मां अॼु करणु चाहींदुमि त अज़ीज़ इज़्म आहे। अदीब जी ज़ात ते मुख़्तलिफ़ माण्हुनि ॻाल्हायो, पर अदीब छा आहे? अदीब जी जदोजहद रही जुटड़ियल जेको असांजो हारी मज़दूर आहे, उनखे कहिड़े तरीक़े सां उनखे बहितर कजे। अदीब जी तालीम में इहा ॻाल्हि शामिल आहे त कीअं हिकिड़ो ॾटियल जेको हेठियों समाज आहे उनखे असांखे सियासी तबिके में तब्दील कयूं। जेकॾहिं असांजी इहा सोच आहे त ॻोठ वञी करे सियासी पीर, सियासी वॾेरे खे वोट ॾियूं ऐं सियासी सरदार खे ॾियूं, वॾेरो हुजणु गुनाह कोन्हे, पीर हुजणु गुनाह कोन्हे, पर जेकॾहिं उनजो सियासी जेको किरदारु आहे सिंध में, त पोइ असांजी जदोजहद जेको आहे असां अदीब जी ॻाल्हि कान सम्झी। असांखे खपे असां हिकिड़े अहिड़े सियासी तब्दीली सिंध में उनजे लाइ जदोजहद कयूं, कोशिशि कयूं
ये जेके माण्हू तमामु ज़्यादा आया आहिनि जेकॾहिं हर माण्हू पंहिंजो 100 माण्हू तयारु करे त मां सम्झां थो त सिंध में तमामु सियासी तब्दीली ईंदी। सियासी तब्दीली जो नतीजो हूंदो त सिंध जे अवाननि में मज़दूर हूंदा, सिंध जी बल्दियाती अवाननि में मज़दूर हूंदा, सिंध जी असेंबली में मज़दूर हूंदा, पाकिस्तान जी क़ौमी असेंबली में मज़दूर हूंदा। इहो असांजो हिकिड़ो इहा चीज़ आहे। जेसि तक मज़दूर जो सुवालु आहे हिन महिल तनक़ीद न आहे, लेकिन मां चवां थो त लेबर डिपार्टमेंट जेको आहे उनखे असां लेबर डिपार्टमेंट आहे, पर उनजा कई असां वटि शोबा आहिनि। उहो बहसियत रजिस्ट्रार ट्रेड यूनियन आहे। रजिस्ट्रार ट्रेड यूनियन हैसियत सां उनजो कमु आहे त यूनियन रजिस्टर करे, उनजो कमु आहे त वर्कर ज़्यादा यूनियनाइज़ थियनि। इंडस्ट्री में, सनत में ऐं बाज़ जजमेंट कोर्ट जा आया आहिनि जंहिंमें जेको ज़रूरी मज़दूर आहे माना उनमें बि यूनियन खे इनकरेज करे यूनियन नवी ठाहे। ॿियो लेबर डिपार्टमेंट शोबा कंसिलेशन जो, तव्हां यकीन कयो तमामु वॾो शोबो आहे कंसिलेशन जो। इनजी बाक़ाइदा नोटिफिकेशन हूंदो आहे ऐं हिनजो इहो कमु आहे त जेकॾहिं मज़दूर पंहिंजा मुतालबात पेश करे सरमाएदार खे ऐं उन्हनि में इख़्तिलाफ़ पैदा थिए त उनमें कंसिलेटर इदारो जेको आहे उनजो कमु आहे उन कंसिलेशन करे ऐं सौदेबाज़ी करे, बार्गेनिंग करे ऐं बहितर अंदाज़ हल करे। टियों शोबो आहे अथॉरिटी अंडर द पेमेंट ऑफ वेजेस एक्ट। हिनजो कमु इहो आहे जेकॾहिं मज़दूर जो इस्तेसाल थींदो आहे, सनदी मज़दूर हुजे या कंहिं तरह जो मज़दूर हुजे त हुनजो इहो आहे त उहो सरमाएदार हुनखे पघार 10 जुर्माने सां वठी ॾे। हीअ अथॉरिटी कान थियल आहे, लाड़काणे में बि आहे, सखर में बि आहे, कराची में बि आहे। ॿियो शोबो आहे इंस्पेक्शन ब्रांच आहे, इंस्पेक्टोरेट आहे। हिन इंस्पेक्टरेट जो कमु इंतिहाई अहम आहे। मां चवां थो जेकॾहिं इंस्पेक्टरेट ब्रांच लेबर डिपार्टमेंट जी कमु करे न तव्हांखे वकील जी ज़रूरत आहे, न तव्हांखे जज जी ज़रूरत आहे। हिन जो इहो कमु हूंदो आहे त हर इदारे में, हर फैक्ट्री में, हर कंपनी में हे इंस्पेक्टर विज़िट करनि ऐं विज़िट करण में उते ॾिसनि त केतिरा माण्हू केतिरे ज़माने खां वठी ठेकेदारी ऐं जबरी इस्तेसाल में कमु कनि था, केतिरी उन्हनि खे पघार मिले थी, छा रिकॉर्ड रखियल आहे। जेकॾहिं उते लेबर कानून ते अमलनामो नथो थिए ऐं 30 ॾींहंनि खां 90 ॾींहं खां पोइ मज़दूर ठेकेदारी निज़ाम ते रखियल आहे त इंस्पेक्टर खे इहे इख्तियारात आहिनि असांजे लेबर कानून मुताबिक़ त उन ते जुर्माना आयद करे उन्हनि खे जुडिशियल मजिस्ट्रेट और लेबर कोर्ट में केस था। ॿियो असांजो शोबो आहे सोशल सिक्योरिटी जो। सोशल सिक्योरिटी हिन महिल बि कंट्रीब्यूशन जेको आहे वर्कर जो ऐं सरमाएदार जो ॿिन्हिनि गॾियल हालत। सरमाएदार जो कंट्रीब्यूशन आहे, सरमायो हमेशह वर्कर जी मेहनत आहे, उहो कंट्रीब्यूट थियल आहे, उहो पंहिंजे हिसे जमा कंदो पिया ऐं अरबे रुपया पियनि था। अञा बि सोशल सिक्योरिटी जा पुराणा धकिया नोसी उहे जेके मेडिकल जे निज़ाम आहिनि उहे हलनि था, जंहिंमें हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां मज़दूर जो इलाज थो थिए। इन खां अलावा ॿियो शोबो असांजो वर्कर वेलफेयर फंड बोर्ड। वर्कर वेलफेयर बोर्ड में मज़दूर जा पंहिंजा पैसा, जंहिंमें सरकार सिर्फ़ु मिडवाइफ जी हैसियत हिकिड़ो रोल प्ले कंदी आहे ऐं उहा कलेक्शन आहे अर्बन रुपयनि जी आहे। उन अर्बन रुपयनि में तव्हां सभु शायदि गवाह वेठा हो, असां न ॿुधो आहे इन 5-8 साल में कंहिं क़िस्म जी का स्कीम वर्कर जे इंट्रस्ट में आई आहे। तव्हांजा हालात थोरा लाड़काणे वारनि मुख़्तलिफ़ आहिनि, असां वटि जेका सनत ॿिए क़िस्म जी आहे ऐं इहो तमामु इंतिहाई ग़लति इस्तेसाल आहे। मां हिते इहो फ़ाइदो वठी इहा ॻाल्हि बि कंदुमि त चितारियो चवंदे आसि सुकी पुॼी सजणे जॾहिं मुक़ाबिल मूं थिया त सभई वञे मिसरी। पर असां इहा ॻाल्हि बि मां अपील कंदुमि, अर्ज़ु कंदुमि त महिरबानी करे तव्हां जेको असांजे बाप माण्हुनि किरदारु था कयो ऐं इन सॼी स्कीम खे फेल कयो, तव्हां महिरबानी करे इन खां बाद अची वञो ताकी उन्हनि बदमाश माण्हुनि खे जेके उहे वेठा आहिनि था उन्हनि खे मौक़ो न मिले। ऐं असां वटि तमामु हिकिड़ो जेके हक़दार आहिनि मज़दूर खे अंदरूनी सिंध में पूरे हिन महिल तक का स्कीम न अची आहे। असां उन्हनि खे मौक़ो ॾिनोसीं बदनज़ी करण जो, हू असांजा माल हड़प करे वेठा आहिनि था, हिन महिल तक इन ॾिस में का कोशिशि न आहे। ॿियो इदारो असांजो एम्प्लॉइज ओल्ड एज बेनिफिट आहे। एम्प्लॉइज ओल्ड एज बेनिफिट मुताबिक़ हर मज़दूर, उहा ख़ातून हुजे या हज़रत हुजे, जेकॾहिं का इदारे में कमु कंदो आहे ऐं 15 साल भले हिकु इदारे में हुजे या मुख़्तलिफ़ इदारनि में हुजे, उनजी कंट्रीब्यूशन आहे, उहो 55 साल जी उमिरि में 60 साल जी उमिरि में उहो पेंशन हक़दार आहे। हालांकि असांजी जदोजहद इहा हुजणु खपे हिन महिल उन पेंशन खे असांखे वधाए करे 15,000 जे बजाय हिनखे 30,000 खणी वञो या अञा बि मथे, लेकिन हिन महिल तक उन सिलसिले मथां का कोशिशि न कईसीं।
ॿियो मां असांजो शोबो आहे लेबर जुडिशरी। मां 94 कोठी हिकु या ॿिए तरीक़े सां लेबर जुडिशरी सां वाबस्ता आहियां। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा लेबर कोर्ट में 5 महीना जज आहे त 8 महीना जज कोन्हे। NIRC में अञा बुरो हाल। जेकॾहिं इहे सभु मसइला जेके आहिनि दोस्तो, मां इहा अर्ज़ु कंदुमि त पंजाब गवर्नमेंट जी बि मूंखे कुझु ख़बर आहे, पर मां इहो अर्ज़ु कंदुमि हिन प्लेटफॉर्म ते तव्हां महिरबानी करे इहा जदोजहद कयो। असांजा लेबर डिपार्टमेंट जे तक़रीबन जेके शोबा ॿुधाया इन्हनि खे मां कामयाब न चवंदुमि, इन्हनि खे मां इन्हनि खे नाकाम न चवंदुमि, इन्हनि खे कामयाब बि न चवंदुमि। इन्हनि खे सुधरी वञणु खपंदो आहे। ईअं न हुजे त पोइ बाक़ाइदा जेका कानूनी तरीक़े सां ॻाल्हि न अचे, अब्दुल चवणी पोइ गैर कानूनी तरीक़े सां माण्हू निकिरी सघनि, पोइ तव्हांजा हथ हूंदा, उन्हनि जी गिची हूंदी, इन चीज़ खे उन्हनि खे गुरेज़ करणु खपंदो आहे। ॿियो हिकिड़ी मां ॻाल्हि कंदुसि, हिन महिल लाड़काने जा हालात जेके आहिनि, हिते जेके तव्हांजूं कंपनियूं आहिनि न, तव्हांजूं कंपनियूं हिते मोस्टली अहिड़ियूं आहिनि जंहिंजो तालुक जेको आहे सिर्फ़ु सूबे जे हद तक आहे। घोटकी, कराची और हैदराबाद में सूरत हाल थोड़ी मुख्तलिफ इन तरीके से है। 18वीं तरमीम को सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के फैसले जो बेहद एहतराम, लेकिन मैं गुजारिश यह भी कंदुसि 18वीं तरमीम को वफाक जो लेबर के बारे में कानून ठाहिण जो कोई हक़ न है। बहरहाल सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो फैसलो अची आहे, उन कानून ठाहिण में वफाक 2012 में IRA कानून ठाहियो आहे। उन मुताबिक़ मां तव्हांखे अर्ज़ु कंदो पिया त लेबर डिपार्टमेंट जेको आहे उनजा अख़्तियार तमामु महदूद थी विया आहिनि। इहा मां हिन प्रोग्राम ते लाड़काने ते जेको मौजूदा हुकूमत जो मां सम्झंदो पिया सियासी क़िबलो आहे, उन प्लेटफॉर्म ते ॻाल्हि कंदो आहियां। बराए महिरबानी तव्हां वफ़ाक सां ॻाल्हायो ऐं कानून में बहितरीन तरमीम जेको आहे बिल असां बि तयारु हो। जी कामरेड गुलशेर साहब ॻाल्हि कई, अॼु असांजा अॻवान बि अचणु खपंदा, पर न आया आहिनि। वजह साईं ॿुधाई आहे असांखे वेही करे मां उन ते बि तयारी हुई त कहिड़े तरीक़े सां बिल पेश कजे। बसि मुख़्तसर इहा ॻाल्हि कंदुमि, उन कानून मुताबिक़ जेकॾहिं हिकिड़ी इंडस्ट्री फॉर एग्जाम्पल पावर प्लांट घोटकी में कमु कंदो आहे त गैस जेका आहे उहा पावर प्लांट की घोटकी को मिलंदी, वर्कर जेको आहे उहो घोटकी जो आहे। नेशनल ग्रिड में जेका बिजली इंडक्ट थींदी उहा घोटकी जी आहे। उहा सॼे पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो, सभु खे फ़ाइदो थींदो। लेकिन छाकाणि त उन कंपनी जी सिर्फ़ु हेड ऑफिस इस्लामाबाद में आहे, इन करे मां तव्हांखे ज़िमेदारी सां हिकु प्रोग्राम रिकॉर्ड थींदो पिया। अदर शाह साहब वेठो आहे, मुंहिंजो थोरो मां पैगाम सेक्रेटरी तक ॾियणु चाहींदुमि। तव्हांखे बि अपील कंदुमि महिरबानी करे जदोजहद कयो। एतिरो टाइम न आहे, मां तमामु महदूद कंदुमि। आख़िरी ॻाल्हि कंदुमि, तफ़सीलात जेके इन करे प्रोग्राम अलॻि सां तव्हांखे मां बाक़ाइदा नेक्स्ट सीरीज़ कंदुसि त जेकॾहिं उन कंपनी जी जेकॾहिं का घटि ऐं हेड ऑफिस जेकॾहिं इस्लामाबाद आहे ऐं उनजी सारी इंडस्ट्रियल एक्टिविटी सिंध में आहे त मौजूदा कानून मुताबिक़ या कोर्ट जेके तशरीह कया उन मुताबिक़ असांखे सिंध में यूनियन जो हक़ न आहे। लिबर्टी पावर प्लांट केस इन ॻाल्हि जो गवाह आहे। साईं जे इल्म मां, शाह साहब जे इल्म में मां गोशगुज़ार कंदो पिया। सुई साधारण गैस कंपनी जा केस शामिल आहिनि ऐं महिरबानी करे मां इहा ॻाल्हि कंदुमि, तव्हां इहे सभु मामला ई आहिनि तव्हांजा मामला जेके हिते ख़तमु न थींदा आहिनि न, तव्हांजा मामला जेके एग्रीमेंट करण सां 200 रुपया वधाए वञण सां तव्हांजी लीगल जदोजहद आहे। ख़ासि तौर ते मां हिन प्रोग्राम में तव्हांखे प्लेटफॉर्म ते अर्ज़ु करणु चाहींदुमि त महिरबानी करे मां त लेबर जो वकील आहियां, सियासी जदोजहद आहे, उहा तब्दीली न चवंदी जेका तब्दीली समाजी तब्दीली ते मुंतज न थी। वॾी वॾी इमारत ठहियूं, वॾा वॾा होटल ठहिया, वॾी वॾी इंडस्ट्री आई, पर जेकॾहिं उतां जा माण्हू दुख ऐं बदहाली में मुलविस आहे उनखे तब्दीली न चइबो आहे। दुनिया जी कंहिं बि साइंस जी किताब में, कंहिं बि इक़्तिसादियात जी किताब में तब्दीली उहा आहे जेका असांजी समाजी बराबरी ते मुंतज थी। इस्लाम नबियनि जी ऐं सियासी कारकुननि जी, सियासी उस्तादनि जी इहा सभु तारीख़ आहे। इन करे महिरबानी करे असांखे इन हवाले सां इन सिलसिले में हिकिड़ी कमेटी ठाहिणु खपंदी आहे ऐं इहो सेनेटर लेवल जो कमु आहे, इहो क़ौमी असेंबली लेवल जो कमु आहे। जेकॾहिं इहो तव्हां इन ॻाल्हि में असां तवजो न कईसीं त मां चवां थो आईंदा 4 सालनि में ख़ुदि लेबर डिपार्टमेंट जे हथ बि न हूंदो, छाकाणि हितां जे मक़ामी इंडस्ट्री लोकल आहे ऐं कराची ऐं हैदराबाद में ज़ाहिर ॻाल्हि आहे। मां तव्हांखे कहिड़े ज़मान में ॿुधायां, उहे ज़्यादातर अख़्तियारात जेके आहिनि उहे ॾियणु चाहिनि था न इस्लामाबाद खे। जॾहिं त कानून जी, आइन जी उहा स्कीम इहा आहे त मक़ामी सतह तक मां जज खे चयो हैदराबाद में इहो किथों जो इंसाफ़ आहे। चूंडके में 8000 ॾेयूं रखियल आहिनि, उहो त 60,000 लीटर खीर रोज़ निकिरे। उहा पैदावार जेका आहे उहा सरमाएदार उतो खणी वञे ऐं जेकॾहिं मज़दूर कानून जे अमल दरामद ते उन हक़ जे लाइ अचे त
त तव्हां उनखे इहो ॿुधायो त भई छाकाणि त सरमायादार जी हेड ऑफिस इस्लामाबाद में आहे या लाहौर में आहे या दुबई में आहे, इन करे सिंध जे मक़ामी कानून खे उनखे अख़्तियारात न आहे। मां सम्झां थो इहो तमामु वॾो ख़तरनाक सूरत हाल आहे, उनखे असां हाणे माल तक न ॻाल्हायो आहे। इन करे महिरबानी करे मां प्रोग्राम तवसुस सां सबके ॿुधाइण चाहियां था त महिरबानी करे जॾहिं असां उते वेंदा आहियूं, सुप्रीम कोर्ट में मां वेंदो आहियां, हाई कोर्ट में वेंदो आहियां, उते सिंध सरकार जे वकील ईअं वेठा आहिनि था ॼण हिन जो मसइलो ई कोन्हे। इहा तमामु हिकिड़ी अंधारे जी सूरत हाल आहे, तव्हांखे एजुकेट करणो पवंदो। अज़ीज़ साईं छा हो, मां हिन ॻाल्हि जो गवाह आहियां। जॾहिं बि असां वेठा हूंदा हुआसीं, को बि पढ़ियो लिखियो छाणो को समझदार भले नंढी उमिरि वारो माण्हू आहे, उहो जेकॾहिं का ॻाल्हि करे हा त तव्हां यकीन कयो अज़ीज़ साईं हथ जलिया असां सभिनीनि खे चढ़िया, या ख़ासि तौर ते मां बि ॻाल्हायां, उहो चयो बाबा हे कम जी ॻाल्हि करे थो, तालीम जी ॻाल्हि करे, इहा ॿुधो। अज़ीज़ साईं तालीम खे इनकरेज कयो, अज़ीज़ साईं इल्म खे इनकरेज कयो। तव्हांखे सियासी कारकुन खे मुतालो करणु खपंदो आहे, कहिड़े तरीक़े सां आलमी हालात तब्दील थियनि था, कीअं अमरीका मग़रिब 600 साल जी आलमी बालादस्ती खां पोइ पोइते वेंदो पियो आहे, कीअं एशियाई पावर अॻिते वधे पियो, कीअं चीन अॻिते ईंदो आहे, चीन जी कम्युनिस्ट पार्टी जे निज़ाम अंदरि छा आहे, इहे सभु तव्हांखे मुताला करणा पवंदा आहिनि। तव्हां जेको आहे जदोजहद कीअं कंदो जेसि तक तव्हांखे तालीम न आहे। इन करे जेको मां शेर ठाहियो, कामरेड हैदर जो मुंहिंजो शेर खसियो वठो, पर मां वरी बि उहा ॻाल्हि कंदुमि पंहिंजे मुर्शिद लतीफ़ जे ज़बानी, छाकाणि लतीफ़ जे शेर खे उनजे कलाम खे जेतिरा दफ़ा पढ़ो ओतिरा दफ़ा वधीक सम्झंदो। तव्हांखे पैगाम अज़ीज़ साईं इहा ई ॻाल्हि करे आहे, ऐं अज़ीज़ साईं इन ॻाल्हि ते अमली तक़सीम हुयो, अज़ीज़ साईं इन ॻाल्हि ते अमली उनजी स्ट्रगल कई, जदोजहद कई। अज़ीज़ साईं चयो त सोकांग मक़ासिद कर जो सदा ढूंढे ढूंढ के, सोकांग मक़ासिद कर जो सदा ढूंढे ढूंढ के, कि कंहिंजो पंहिंजे पेट जी हिकिड़ी वेंदो दोस्तनि घर, जंहिंजी ॻोल्हियाई बार बार सोनियापा नहीं रहे। असां सिंधी असां सियासी स्ट्रगल सियासी जदोजहद छॾी हक़ीक़त में वञणी खपंदो आहे। मज़दूर जेको आहे, मां इहा ॻाल्हि कंदो आहियां कि पॉवर्टी एलिवेशन प्रोग्राम आहे, बैन अक़वामी सतह ते प्रोग्राम अचनि था, गुरबत खे ख़तमु करायो। अज़ीज़ साईं करे तमामु सुठी ॻाल्हि कई, पोइ उनखे मां अॻियां वठी करे उनखे तहक़ीक़ात कई, मूंखे दुरुस्त साबित थी। हक़ीक़त इहा आहे, लेबर कानून ते जेकॾहिं अमल करे थो, लेबर कानून ते सिर्फ़ु अमल दरामद थिए, पाकिस्तान में गुरबत ख़तमु थी वेंदी। 5% जंहिंजा प्रॉफिट में आहिनि उनखे ॾियो, एम्प्लॉय ओल्ड एज बेनिफिट जा अरबे रुपया आहिनि उनखे ॾियो, उनखे मिनिमम वेज पघार आहे उनखे उहा ॾियो, उनजा जेके हक़ूक़ हो, ऐं इंशाअल्लाह ताला हिकु बहितर थींदी। इहा असांजी रोशनी आहे, असांजी लाइट आहे, असां सभिनी स्ट्रगल में गॾु आहियूं। अज़ीज़ साईं खे असां मशाल राह बणाए गॾियल जदोजहद कजे। मुंहिंजे ख़्याल में मां तमामु पंहिंजे कोटा खां वधीक वक़्तु वठी वियुसि, तव्हांजी महिरबानी अथव असांखे गौर सां ॿुधो, ऐं इहे बेड़ा जारी रहणु खपंदा आहिनि, ऐं इन क़िस्म जो हिकु राय ठहंदी आहे, जदोजहद ठहंदी आहे। मां हिकु भेरे तव्हांजो वरी ॿिए दफ़े शुक्रगुज़ार आहियां। तव्हां हिन 4:30 थी विया आहिनि, तक़रीबन एग्ज़ॉस्टेड आहियो, तव्हां असांखे गौर सां ॿुधो आहे, ऐं तव्हां उमेद आहे कि पैगाम खणी ॻोठनि में घर घर में स्ट्रगल कंदो, जदोजहद कंदो। इंशाअल्लाह सुबुह तव्हांजी हूंदी ऐं मुस्तक़बिल असांजा। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जीअं पुरदो में वेठा आहियो तीअं वेठा रहियो। असां दोस्तनि खे गुज़ारिश कंदा जेके